बिजली चोरी रुकजण ऐं बिल अदा थियण ताईं सस्ती बिजली ॾियण खां लाचारी ज़ाहिर। निगरान वफ़ाक़ी सरकार बिजली चोरीअ जी रोकथाम लाइ टास्क फोर्स जोड़ण जो ऐलान करे छॾियो। तवानाई वारे वज़ीर मोहम्मद अली चयो आहे त सालियानो 599 अरब रुपयनि जी बिजली चोरी थी रही आहे। उन्हनि माण्हुनि जे करे बिल अदा कंदड़ सार्फ़िन ते बार पवे थो। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ जी हिदायत ते बिजली चोरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वेंदो। सुद समा वारे वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त सालियानो अरबें रुपयनि जी बिजली चोरी थींदी आहे। बिजली विरहाईंदड़ कंपनियुनि जा ऑफिसर बि बिजली चोरीअ में मुलविस आहिनि। कंपनियुनि खे बिजली चोरीअ जी रोकथाम लाइ क़दम खणणा पवंदा। हथियारबंद फौज जे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे क़ौम जो सलाम। सिंध समेत सॼे मुल्क में दिफ़ा ऐं शहीदनि जो ॾिहाड़ो मिली जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मज़ार क़ाइद ते गार्ड्स जी तब्दीलीअ वारी तक़रीब। हवाई फ़ौज जे कैडेट्स गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। मज़ार इक़बाल ते बि गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब कोचाई वई। सदर आरिफ अलवी पैगाम में चयो आहे त क़ौम ऐं फ़ौज 58 साल पहिरियां दुश्मननि जे नापाक अज़म खे नाकाम बणायो। वतन जे बहादुर पुटनि दुश्मन ख़िलाफ़ बिना ख़ौफ़ जे विढ़ंदे तारीख़ जो रोशन बाब रक़म कयो। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ चयो आहे त बहादुर फ़ौज सरहदुनि जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। कश्मीरियुनि जी सियासी ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रहंदी। असां पंहिंजे शहीदनि खे कॾहिं बि न विसारींदासीं। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर जो चवणु आहे त दिफ़ा ऐं शहीदनि जो ॾिहाड़ो असांजे क़ौमी ऐं अस्करी तारीख़ जो अहम संगे मील आहे। 65 वारी जंग में हथियारबंद फ़ौज दुश्मननि जी अगराई खे जुरत ऐं पेशेवराना महारत सां नाकाम बणायो। ताज़ो ई कुझु अंसरनि अवाम ऐं फ़ौज जे मुक़दम रिश्ते ते वार करण जी खुदी कोशिश कई। फ़ौज हिकु क़ौमी इदारे जी हैसियत में तहमुल ऐं समझदारीअ सां उन खे नाकाम बणायो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद क़ाइदे अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एटमी प्रोग्राम ॾेई वतन जी दिफ़ा खे यकीनी बणायो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मिसाइल टेक्नोलॉजी ॾेई वतन जी दिफ़ा खे मज़बूत कयो। अॼु को बि दुश्मन असांजे मुल्क ते हमिलो करण जो सोचे बि नथो सघे। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तानी क़ौम वतन जी दिफ़ा लाइ मुतहद ऐं हर वक़्तु तयारु आहे। हथियारबंद फ़ौज जी बहादुरी ऐं क़ुर्बानियुनि ते सलाम पेश करियूं था। कश्मीरी क़ौम हिकु ॾींहुं पंहिंजी मंज़िल ज़रूरु हासिल कंदी। अॻूणे वज़ीर आज़म पारां योम दिफ़ा ते शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलाम। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त अॼोको ॾींहुं अवाम ऐं फ़ौज पारां वतन जे दिफ़ा लाइ विढ़ण जो सोनहरी तारीख़ जो ॾींहुं आहे। पाकिस्तान जे बहादुर अवाम ऐं फ़ौज पाण खां केतिराई भेरा वॾे दुश्मन खे ॾींहं जा तारा ॾेखारिया। नून लीग जी सीनियर नाइब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त 6 सेप्टेम्बर 1965 तारीख़ी ऐं यादगार ॾींहुं आहे। फ़ौज ऐं अवाम गॾिजी पाकिस्तान जे दिफ़ा खे नाक़ाबिले तस्कीर बणायो ऐं इन इतिहाद ते ज़रब लॻाइण पाकिस्तान जे दुश्मननि जो असल मनसूबो आहे, जंहिंखे गॾिजी नाकाम बणाइणो पवंदो। क़ौम कॾहिं बि शहीदनि जे तक़दुस ऐं एहतराम ते सौदेबाज़ी न कंदी। वफ़ाक़ी ऐं सूबाई इख़्तियारियूं जवाब जमा कराइनि त पोइ फ़ैसिलो कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट में नीगरनि सां ज़्यादतीअ वारनि वाक़िअनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान नादरा ऐं IG सिंध पारां जवाब जमा। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध ऐं वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी खां जवाब घुरी वरितो। कानून इंसाफ़ वारे सेक्रेटरी ऐं घरू सेक्रेटरी खां बि जवाब घुरियो वियो। एंटी रेप ट्रायल एंड इन्वेस्टिगेशन एक्ट ते अमल लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी 3 अक्टूबर ताईं मुलतवी।
मलेशिया इलाइक़े गुलशन हदीद में ज़्यादती स्कैंडल खां पोइ सील थियल स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाइण लाइ इंतज़ाम करण जो फ़ैसिलो। निगरान सूबाई वज़ीर जी हिदायत ते शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि खे ॿियनि स्कूलनि में दाख़िला वठी ॾियण लाइ कमेटी जोड़ी वई। एडिशनल डायरेक्टर रजिस्ट्रेशन प्राइवेट इंस्टीट्यूशन पारां गुलशन हदीद में क़ाइम स्कूलनि खे हिदायतूं जारी। राफ़िया मला चयो आहे त वालिदीन खे दाख़िला में का बि परेशानी थिए त कमेटी सां राब्तो कयो वञे। रानीपुर जी पीरानी हवेली में ज़्यादती ऐं तशद्दुद जो निशानो बणाए बेदर्दी सां मारियल मासूम न्याणी फातिमा फरोज़ जे केस में अॻ भराई न थी। खैरपुर पुलिस हिन महिल ताईं जवाबदार फयाज़ शाह ऐं हिना शाह खे गिरफ़्तार करण में नाकाम। गिरफ़्तार जवाबदार पीर असद शाह जा DNA लाइ वरितल सैंपल कराची ऐं लाहौर जे लेबोरेटरियुनि ॾांहुं उमाणियल। शेदादकोट वेझो वडेरे जी ॾाढ मुड़सी हलंदड़ तदरीसी अमल दौरान उस्तादनि ऐं शागिर्दनि खे ॿाहिरि कढी छॾियो। कोट ॾातो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खे ताला हया विया वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। आला इख्तियारनि खे मामले जो नोटिस वठी वडेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे ॿारनि जो मुस्तक़बिल बचाइण जी अपील।